ad hoc relief allowance at the rate of 15% of basic pay scale to government of Sindh employees is being proposed. इस साल हमने 15% सैलरीज बढ़ाने के लिए कहा है। पेंशन में हम 5% बढ़ा रहे हैं कि इस वक्त हर ग्रेड में, ग्रेड 1 से लेके ग्रेड 22 तक सिंध सूबे के मुलाजमीन की पेंशन बाकी चारों सूबों और वफाक की पेंशन से ज़्यादा है। बाकी सूबों की बजट आना अभी बाकी है। हम इंतज़ार करेंगे, अगर किसी सूबे में सिंध के सूबे के मुलाजमीन से बजट ज़्यादा होगी तो हम उसको सिंध के बराबर करेंगे। जो ग्रेड 5 में थे कांस्टेबल, उनको मैं ऐलान करता हूँ कि उनको 1 जुलाई से उनका ग्रेड बढ़ा के ग्रेड 7 में कर दिया जाएगा। क्या हो गया? क्या कर रहे हो भाई? क्या कर रहे हो यार? इसको क्या कर रही हो यार? अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कुछ रिवायती ऐं कुछ गैर रिवायती एक्शन सां भरपूर हुल हंगामे सां भरपूर अॼु बजट कार्रवाई थी आहे ऐं सिंध जे माली साल 2022-23 जी बजट सिंध जे वॾे वज़ीर उते पेश कई आहे। सिंध असेंबली जे ऐवान में कुझु मंज़र अव्हांखे ॾेखारियासीं, कुझु ऐलान बि अव्हां ॿुधा जेके सिंध जे वॾे वज़ीर कया आहिनि। मजमूई तौरु हिन बजट खे नालो ॾिनो वियो आहे त हीअ ग़रीबनि जी बजट आहे, हीअ प्रो पुअर बजट आहे। अव्हांखे यादि हूंदो त जेका गुज़िरियल साल जी जेका बजट आई सिंध जी, उनखे नालो ॾिनो वियो त उहा पब्लिक जी बजट आहे ऐं उनजो हिकु वॾो कारण इहो बि ॼाणायो वियो त पब्लिक जॾहिं चाहे एक्सेस करे सघंदी त जेके उन्हनि जे हवाले सां जेके रखियल प्रोजेक्ट्स आहिनि या स्कीम्स आहिनि उहे किथे पहुतियूं आहिनि, उहो स्टेटस हू चेक करे सघंदा। बहरहाल असांखे साल पूरो थियो, असांखे उहा शइ किथे नज़र न आई। प्रैक्टिकली असांखे उनजी जेका असीं चऊं त अमल दरामद उन ते नज़र कोन आयो। हिन भेरे जेका ही बजट साम्हूं आई आहे प्रो पुअर बजट इनखे चयो पियो वञे ऐं इहो बि ॼाणायो पियो वञे त QR कोड ज़रिए कहिड़े बि वक़्तु ऐं उहो सुभाणे खां ई उनजो आगाज़ थींदो। उन ज़रिए सिंध जो अवाम उनखे जहिड़े वक़्तु चाहे अगेन पंहिंजूं स्कीमूं हुजनि, जेके बि मामरा आहिनि या जेके बि पैसा मुख़्तस कया विया आहिनि मुख़्तलिफ़ स्कीमुनि लाइ, उनखे उनजो स्टेटस हू कहिड़े बि वक़्तु चेक करे वठंदा। कुझु शयूं नाज़रीन मां ॿुधियूं ऐं ॿुधायो पियो वञे त हीअ जेका बजट हूंदी उन में ग़रीबनि जो ख़ासि ख़्यालु रखियो वियो आहे, तालीम खे प्रायोरिटी बेसिस ते डील कयो वियो आहे ऐं तालीम जी जेका बजट आहे 100% उन में इज़ाफ़ो कयो आहे। उनखां सवाइ हेल्थ सेक्टर में बि इन्वेस्ट कयो वियो आहे। ॿुधायो पियो वञे त जेका सिहत जी बजट आहे उन में पिणु वाध थी आहे। जेको मजमूई तरक़ियाती बजट साम्हूं अचे पियो उन में ॼाणायो पियो वञे त तरक़ियाती बजट लाइ मजमूई तौरु 459 अरब रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त ज़िले जी जेका तरक़ियाती बजट हूंदी उहा 30 अरब रुपया हूंदी। उनखां सवाइ ॼाणायो पियो वञे नाज़रीन त ग़रीबनि जे समाजी तहफ़ुज़ लाइ 26 अरब रुपयनि जो पैकेज आहे। बेनज़ीर हाउसिंग स्कीम तहत ग़रीबनि खे घर ठाहे ॾियण लाइ 2 अरब रुपया रखण जी तजवीज़ आहे। असां सां गॾु एक्सपर्ट्स मौजूदु आहिनि जेके बि फिगर्स साम्हूं अचनि पिया ऐं कहिड़े रीति ही मामला अॻियां वधंदा उन ते फर्दर ॻाल्हाईंदासीं। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ सां करायां थी, कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे, पाण एनालिस्ट बि आहिनि, आबादगार अॻवाण बि आहिनि। महफ़ूज़ उर्सानी साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। आबादगार कीअं ॾिसनि पिया हिन बजट खे, छा एक्सपेक्ट कनि पिया, छा उन्हनि खे मिलंदो हिन साल जी बजट सां, महफ़ूज़ साहब खां ज़रूरु उनजी राय वठंदासीं। महफ़ूज़ साहब वेलकम कयां थी तव्हांखे अॼु प्रोग्राम में। उन सां गॾोगॾु नामियार इकोनॉमिस्ट आहिनि ऐं सिंध जे ख़ासि करे जेके फाइनेंशियल मामला आहिनि उन ते उनजी गहरी एक्सपर्टीज़ आहे, पाण मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि रहिया आहिनि सिंध अंदरि बजट जे नाणे जे हवाले सां। मूंसां गॾु असद अली शाह साहब आहिनि जेके वीडियो लिंक ते उन्हनि मूंखे जॉइन कयो आहे जेके प्रोग्राम में। उनखां सवाइ डॉक्टर अयूब महर साहब आहिनि, पाण माशी माहिर आहिनि, एनालिस्ट आहिनि नामियारा, मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए मौजूदु आहिनि। उनखां पोइ इंडस्ट्रीज़ ऐं कॉमर्स जे हवाले सां बि ज़रूरु अॼु के प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त हू छा एक्सपेक्ट कनि पिया ऐं खेनि छा नज़र अचे पियो त उन्हनि लाइ कहिड़ो रिलीफ हूंदो। मिर्ज़ा इख्तियार बेग साहब आहिनि, नाले वारा नाज़रीन सनतकार आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। ऐं सभिनी खे भलीकार चवां थी अॼु के प्रोग्राम में ऐं आगाज़ कयां थी महफ़ूज़ साहब अव्हां खां, कीअं ॾिसो पिया, कीअं रेट कंदो सिंध बजट खे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, महिरबानी। ही आख़िरी बजट पेश थियो हिन गवर्नमेंट जो 5th बजट ऑफ दिस जेको 2018 जी इलेक्शन खां पोइ जेकी पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई ऐं वज़ीर आला साहब जंहिं वटि वज़ीर फाइनेंस जो बि आहे पोर्टफोलियो आहे, तमामु हिकिड़ो सुलझियल माण्हू आहिनि। हिननि जेको आहे उहो हिकिड़ो बजट जेको आहे उहो फ़िलहाल जेको लाज़िम ॻाल्हि आहे शॉर्ट उन जा जेके फीचर्स आहिनि उहे ॿुधाया विया ऐं तव्हां ॾिठो त गोड़ घमसान लॻो पियो त शायदि वधीक उन्हनि खे मौक़ो न मिलियो उनखे एलिबरेट करण जो। सही, शॉर्ट स्पीच जी। पर ॻाल्हि इहा आहे त असां अगरि थुले लेखे ॾिसूं त 1 खरब 714 अरब रुपयनि जो बजट जेको आहे उहो पेश कयो वियो आहे,
जेको त पोएं साल खां तक़रीबन 13%, तक़रीबन 14%, 13.8% जेको आहे उहो वाधि आहे। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ग़रीबनि जे बजट जे लाइ तव्हां वटि पैसा हुजणु घुरिजनि, ऐं तव्हां पोइ जेको आहे उहो ग़रीबनि खे हेल्प कयो, ऐं उन तरीक़े सां ग़रीबनि खे हेल्प करण जो तरीक़ो इहो हूंदो आहे त तव्हां रोज़गार पैदा कंदा आहियो ऐं मिनिमम वेजिस जेके आहिनि उहे वधंदा आहिनि, ऐं लाज़मी ॻाल्हि आहे जॾहिं इकोनॉमी में पैसो सर्कुलेट थींदो आहे त पोइ सभिनि वटि थींदो आहे। सही। पर बदकिस्मती सां हालांकि ही जेके ॿिया जेके असांजा सेक्टर्स आहिनि, हेल्थ थी वई, एजुकेशन थी वई, या जीअं तव्हां इरिगेशन एंड एग्रीकल्चर जी ॻाल्हि था कयो, उन्हनि में बि हिकिड़ो चङी रक़म मुख़्तस कई वई आहे। मिसाल तौर ते एग्रीकल्चर जे लाइ 36 अरब रुपया रखिया विया आहिनि इरिगेशन जे लाइ, ऐं वाटर एंड सेवेज जे लाइ 224 अरब रुपया आहिनि, जेके त लाज़मी ॻाल्हि आहे त शहरी इलाइक़नि जे लाइ हूंदा, जेको हिकिड़ो वॾो मसइलो आहे वाटर एंड सेवेज जो उहो आहे। ऐं जेको सोशल सिक्योरिटी आहे, समाजी बहबूद में 26 अरब रुपया रखिया विया आहिनि, यानी इहे डायरेक्ट जेके ॾिना वेंदा। ॿियो जेको मुंहिंजो इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई उहा इहा आहे त सब्सिडीज़ जेके ॾिनी वयूं आहिनि, 147 अरब रुपए जूं सब्सिडीज़ ॾिनी वयूं, जेका हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे। पर हाणे उहे सब्सिडीज़ टारगेटेड आहिनि, या उहे वरी जेको आहे उहो अहिड़नि माण्हुनि खे ॾिनी वञनि की अहिड़े सेक्टर्स खे ॾिनी वञनि जेके ऑलरेडी जंहिं वटि जेके आहिनि उहे पैसा घणा आहिनि। सही। त इहो हिकिड़ो बैलेंस वारी जेकी सिचुएशन आहे इहा ॾिसणी पवंदी। पर मौजूदा हालात में अगरि ॾिठो वञे त पोएं साल खां असां हिन साल जेको आहे तक़रीबन महांगाई 100% खां मथे वधी चुकी आहे। बिल्कुलु। यानी पेट्रोल आहे, अटो आहे, खंडु आहे, चांहि आहे, हर शइ जेकी आहे उहा तमामु घणी दवाऊं आहिनि, हर शइ महांगी थी चुकी आहे। उन हिसाब सां त मां सम्झां थो त हिकिड़ो माण्हुनि जी को ज़िंदगी जे मथां को हिन जो वॾो इम्पैक्ट न ईंदो। पर सिर्फ़ु इहो आहे त मां सम्झां थो त हे साल इलाही मुश्किल साल आहे। मां जेकी असांजी जेकी करंट सिचुएशन आहे, जेकी माण्हुनि जी सूरत हाल आहे, उन में असां त वञूं था पिया जेकी ओवरऑल अगरि पाकिस्तान खे ॾिठो वञे त डिफॉल्ट जी तरफ़ वञूं था पिया ख़ुदा न ख़ासिता। ऐं इन में अगरि असां कंहिं तरीक़े सां निकिरी था वञूं त मुंहिंजे ख़्याल में हिन साल बचति करणु वधीक ज़रूरी हुई या ज़रूरी आहे, जो बजाए जो असां एक्सपेंशन कयूं, असां रुॻो हीउ साल कंहिं तरीक़े सां गुज़ारे वञूं ऐं शयूं जेके आहिनि जेके पोस्ट कोविड जे करे या वरी रशियन ऐं यूक्रेन जे वॉर जे करे जेके डिस्टर्ब थी वियूं आहिनि, जेकी उमेदु आहे त पेट्रोलियम तक़रीबन $90 ते अची वेंदो, जेको मूं स्टडी कई पे त $90 जी एक्सपेक्टेशन आहिनि। इन तरीक़े सां जीअं कणिक या जीअं असांजो जेको खाद्य खुराक जूं शयूं आहिनि जंहिंजो बहरान पैदा थी सघे थो। ऐं यकीनन तव्हां इहो ॾिसो त असां वटि कणिक हींअर ई शॉर्ट आहे ऐं कणिक लथे अञा ॾींहं घणा थिया आहिनि। सही। त तव्हांजो इहो ख़्यालु आहे त जेको सेविंग वारो एलिमेंट आहे, बचत वारो, उनखे प्रायोरिटाइज करणु घुरिजे आहे। ठीक। मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, आपकी तरफ आती हूँ। आपने सुना महफूज साहब को जो उनके इंटरेस्ट की चीज़ें थी उन पर उन्होंने तफसीली बताया और ओवरऑल भी उन्होंने अपना तज्जिया पेश किया। वो समझते हैं कि जो सेविंग वाला एलिमेंट है उसको प्रायोरिटी देनी चाहिए थी इस बार। और उन्होंने जैसे बताया कि हमने देखा कि पिछले साल की निस्बत इस साल जो बजट हमारे सामने उसमें इजाफा है, हमारे सामने इजाफा नज़र आता है। आप कैसे देखते हैं और आपके इंटरेस्ट की जो चीज़ें हैं, आपके सेक्टर के हिसाब से मैं पूछना चाहूँगी कि उसमें आपने क्या एक्सपेक्ट किया था और क्या पाया? देखिए 1014 यानी 1.14 ट्रिलियन है, तकरीबन 1014 अरब रुपए का बजट है, जिसमें 13% ग्रोथ के साथ ये पेश किया गया है। और खुशाइन बात यह है कि इसमें कोई नए टैक्सेस नहीं लगाए गए हैं नाजिया। सही। क्योंकि अगर टैक्सेस लगते तो गरीब मुल्क में और बिलखुसूस सिंध में इस पोजीशन में नहीं है कि वो कोई नया बर्डन जो है वो बर्दाश्त कर सके, वो पहले ही पिसा हुआ है बिल्कुल। तो ये बात का ख्याल रखा गया है कि नए टैक्सेस जो है इसमें नहीं लगाए गए, लेकिन वो चीज़ें जो मरकज़ में ऐलान किया है या दूसरे सूबों में ऐलान किया है, सिंध ने भी उसको फॉलो किया है। यानी 15% इंक्रीज इन सैलरीज और 5% इंक्रीज इन पेंशन ऑफ गवर्नमेंट एम्प्लॉइज वो ऐलान हुई है और वो फॉलो किया गया है मरकज़ को और दूसरे सूबों को, जैसे KPK में और दूसरी जगहों पे ऐलान किया गया। बल्कि इसके साथ सिंध को जो एक थोड़ा सा चीज़ मुनफरद करती है वो ये कि पिछली बार सिंध ने मिनिमम वेजेस में सबसे ज़्यादा 25,000 रुपये का कानून बनाया था। और न सिर्फ कानून बनाया, उसको डिफेंड भी किया हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट तक, क्योंकि इंडस्ट्रीज वाले उसके अगेंस्ट गए थे। मेरी लास्ट मुलाकात में जो टॉप के इंडस्ट्रियलिस्ट सनतकार थे, उनकी बिलावल भुट्टो जरदारी साहब से जब हमने कराई थी बिलावल हाउस में,
तो जरदारी साहब ने कहा कि 25,000 चीज पे मैं कंप्रोमाइज नहीं करूंगा, सही, ये गरीब के लिए गुजारा बहुत मुश्किल है, तो ये इसमें आप लोग मान जाए, नहीं तो हम आपको आखिर तक कॉन्टेस्ट करेंगे। तो ये बात सुन के मुझे बड़ी खुशी हुई कि एक लीडर को सही मानों में गरीब आवाम का और अपने सिंध के आवाम का बिलखुसूस जो है तकलीफ और दर्द है, और उन्होंने बाकी सूबों के मुकाबले में ज़्यादा मिनिमम वेजेस जो हैं वो ऐलान किए हैं, क्योंकि 20,000 का ऐलान हुआ था पंजाब से, KPK ने शायद 21 और या 22,000 तक पहुंचे थे, तो सिंध वाइज सूबा था जिसने 25,000 दी थी। अच्छा, अब इसमें जो चीज़ें मैं अच्छी समझता हूँ कि वो तरजीही सेक्टर जिसको प्रायोरिटी सेक्टर कहते हैं, जो ऐलान किए गए हैं, जो इख्तियार किए गए हैं, अडॉप्ट किए गए हैं, उसमें अपना हेल्थ एंड एजुकेशन है, दोनों में उन्होंने एलोकेशंस को बढ़ाया है, और बेनज़ीर हाउसिंग स्कीम में भी एलोकेशन रखी है, प्लस पब्लिक सेक्टर डेवलपमेंट प्रोजेक्ट में भी रकम में इजाफा किया गया है। एग्रीकल्चर सेक्टर जो आने वाले वक्त की हमारी ऑक्सीजन है, वो हमें सिर्फ जिंदा रख सकता है। जिस रफ्तार से तेल की कीमतें बढ़ रही हैं, ज़रूरी अजनास की कीमतें बढ़ रही हैं, तो हमें खाने पीने की अशिया यानी ज़रूरी अजनास मुल्क में पैदा करनी होंगी, और उसके लिए एग्रीकल्चर सेक्टर में शायद 36 बिलियन का इन्होंने एलोकेशन दिया है। फिर साथ ही साथ सब्सिडीज का भी ऐलान किया गया, लेकिन सब्सिडीज की अभी डिटेल नहीं है, क्योंकि लफ्ज़ सब्सिडीज में क्वेश्चन मार्क आ जाता है IMF का। अभी कुछ सब्सिडीज जो वफाकी बजट में ऐलान हुई थी, उस पर भी IMF ने कंसर्न का इजहार किया है, और अभी कुछ सब्सिडीज हैं जिनको वजीर ख़जाना ने कहा कि हम हटाने जा रहे हैं, जिसमें पेट्रोलियम और डीजल के ऊपर जो है सब्सिडीज शामिल है। तो मैं समझता हूँ एक बैलेंस बजट इन हालात में, इस सूरत हाल में ज़्यादा मैनूवरिंग की जगह नहीं है, स्पेस नहीं थी। इन हालात में मैं अपने मुराद अली शाह साहब को, चीफ मिनिस्टर सिंध को और पीपल्स पार्टी को मुबारकबाद पेश करता हूँ। उन्होंने एक बैलेंस बजट जो है वो ऐलान किया है, और नए टैक्सेस से जो है उन्होंने अवॉइड करे हैं, जो ये गरीब को बहुत बड़ा रिलीफ देंगे। ठीक बेग साहब, पॉइंट टेकन। आप समझते हैं कि कुछ जो ऐलानात जिनका आपने जिक्र किया कि खुशाइंद हैं, और आप ये समझते हैं कि टैक्स फ्री बजट होगा तो बर्डन नहीं होगा, और इन मौजूदा हालात में ये एक बैलेंस्ड बजट इसको कहा जा सकता है। शाह साहब, अवां ॾे वठी ईंदसि असद अली शाह साहब, अवां कीअं पिया ॾिसो ही मौजूदा जेका सिचुएशन आहे जंहिंजी ॻाल्हि कई पई वञे, त ही बेग साहब सम्झनि पिया त हिकिड़ो बैलेंस्ड बजट आहे, इन सिचुएशन में महफूज़ साहब जो जेको पंहिंजो मौक़िफ़ आहे उहो सम्झनि पिया त अञा बचत तरफ़ वधीक ध्यान ॾियण जी ज़रूरत हुई। जी महिरबानी नाजिया, मां सम्झां थो इहो हिन साल जो बजट अहिड़ो ई बजट आहे जीअं हर साल जो बजट हूंदो आहे। बैलेंस जेको आहे उहो त पाकिस्तान जो बजट बैलेंस आहे ई कोन, कंहिं बि सूबे में न आहे, पाकिस्तान में बि न आहे। मथे फेडरल गवर्नमेंट में सॼो फिस्कल डेफिसिट बोरोइंग थींदी आहे, ऐं सूबनि में जेको आहे उहो एक्सपेंडिचर थींदो आहे छड़ो, रेवेन्यू कलेक्शन तमामु घटि आहे। ऐं जेतिरे क़दुरु जेको रेवेन्यू कलेक्शन जी ॻाल्हि थी, नया टैक्सिस जेके आहिनि, नवां टैक्सिस हणण जी का गुंजाइश ई कोन्हे का सूबनि में। जेके एग्ज़िस्टिंग टैक्सिस आहिनि ऑलरेडी डुप्लीकेशन आहे, देयर आर टू मैनी टैक्सिस इन द कंट्री। सो मसलो जेको आहे ये जेके मेन टैक्सिस आहिनि सूबे जा, उहे प्रॉपरली कलेक्ट नथा थियनि। उहे कलेक्ट थियनि त मोबिलाइज़ेशन काफ़ी थी सघे थी। असल ॻाल्हि इहा आहे 1.7 ट्रिलियन जो मां जेको ॾिठो आहे आउटले ओवरऑल, जंहिंमें तक़रीबन 1.1 तक़रीबन 400-450 बिलियन जेको आहे उहो डेवलपमेंट प्रोग्राम आहे, ऐं ॿियो जेको आहे नॉन डेवलपमेंट ते आहे। सही। हाणे मसलो इहो आहे त सूबनि में जीअं मां चयुमि त इहो स्पेंडिंग मेन जेके ह्यूमन डेवलपमेंट सेक्टर्स आहिनि, एजुकेशन आहे, हेल्थ आहे, पॉपुलेशन कंट्रोल आहे, ऐं प्रोडक्टिव सेक्टर एग्रीकल्चर या इरीगेशन, इहे सूबनि वटि आहिनि। उन्हनि जा जेकॾहिं तव्हां आउटकम्स ॾिसो उहे ओवरऑल पैथेटिक आहिनि, मां सम्झां थो। आई विल बी वेरी फ्रैंक, ऐं आई डोंट नो हाउ आवर सोसाइटी टॉलरेट्स इट।
फेडरल गवर्नमेंट में भी पैथेटिक आहिनि, उन्हनि जा जेके उहे बि एक्सपेंड कंदा रहिया आहिनि। पाकिस्तान जी हिन महिल सूरत हाल जीअं पहिरियों तव्हांखे मूंखां पहिरियों कमेंटेटर ॿुधायो त हिन महिल पाकिस्तान इज़ ऑन द वर्ज ऑफ डिफॉल्ट। जीअं फाइनेंस मिनिस्टर पाण थो चए त असांजी श्रीलंका जहिड़ी सूरत हाल थी सघे थी, ऐं असां IMF प्रोग्राम में हूंदे करे प्रोग्राम जेको आहे सस्पेंडेड आहे। अॻिए साल पाकिस्तान खे तक़रीबन 30-40 बिलियन डॉलर्स खपनि, हिन महिल तक़रीबन रिज़र्व्स जेके आहिनि उहे 10 बिलियन डॉलर्स छड़ो आहिनि, 9.5 बिलियन डॉलर्स, जेके सफिशिएंट आहिनि। इन लेवल ते पाकिस्तान सां कोई डील करण जे लाइ तयारु कोन्हे को। सो सूरत हाल एतिरी ख़राबु हुई, ऐं उनखां अलावा आम माण्हू जी जेका सूरत हाल आहे उहा तव्हांखे ख़बर आहे त इन्फ्लेशन जेको आहे, पेट्रोल प्राइसिस जेके आहिनि उहे 60 रुपयो पोयनि ॾींहंनि में वधियूं आहिनि, अञा 50-60 रुपयो अञा वधाइणी पवंदी IMF प्रोग्राम जे रिवाइवल जे लाइ। त तव्हां सोचो त हिन साल में थी सघे थो असांजो इन्फ्लेशन जेको आहे उहो 20% थी वञे। हाणे 20% जेको इन्फ्लेशन थींदो त आम माण्हू बेरोज़गारी बि तमामु घणी आहे ऐं हेठियों तबिको तमामु घणो आहे, उहो कीअं बर्दाश्त कंदो। सो उन जे लाइ जेको आहे मेन मसइलो इहो ई आहे त हाणे 330 बिलियन जो तक़रीबन एजुकेशन ते एक्सपेंडिचर आहे, मां मिसाल ॾींदुसि, ऐं अहिड़े नमूने सां हेल्थ ते बि आहे 200, हिन बजट में कोई 220 या 30 मेन सेक्टर्स इहे आहिनि। सही। पर जेको पब्लिक सेक्टर में हेल्थ ऐं एजुकेशन जो जेको हाल आहे उहो मुंहिंजे ख़्याल में कंहिंखां लिखियलु कोन्हे। असांजा ॿार जेके पब्लिक सेक्टर में पढ़नि था उन्हनि खे हिकु सेंटेंस लिखणु ऐं पढ़ी कोन था सघनि जेको आहे, ऐं 60% ॿार जेके आहिनि उहे त आउट ऑफ स्कूल आहिनि, 55-60%। सिंध जी जेका एजुकेशन आउटकम्स आहिनि उहे मतिलबु पाकिस्तान जा दुनिया में बुरा आहिनि, पर विदिन पाकिस्तान जेको आहे सिंध जो जेके लर्निंग आउटकम्स आहिनि उहे बलोचिस्तान ऐं सिंध जा वर्स्ट आहिनि। मतिलबु पंजाब पहिरें नंबर ते आहे, शायदि आज़ाद कश्मीर आहे, पोइ KP आहे, ऐं नॉर्दर्न एरियाज़ आहिनि। सो ऐं सिंध में जेकॾहिं कराची तव्हां कढी छॾियो त शायदि असांजा बलोचिस्तान खां बि ख़राबु आहिनि। शाह साहब बिल्कुलु तव्हां सही पिया चयो। डॉक्टर अयूब साहब जे वञण खां अॻु मुख़्तसिर छाकाणि तव्हां हिते क्लोज़ली समूरे सिस्टम में कमु बि कयो आहे, उनजो पार्ट बि रहिया आहियो, ऐं जीअं मां ॿुधायो त किथे किथे छा फॉल्ट्स आहिनि, छा लेकिंग्स असांजूं रहियूं। गवर्नमेंट जे पार्ट ते उन्हनि लेकिंग्स खे जेकॾहिं मां ॿुधाइणु चाहियो त प्रायोरिटीज़ में शामिल न आहिनि इहे समूरियूं ॻाल्हियूं जेके मां कयो पिया। विल जो मसइलो आहे, रिसोर्सिस जो मसइलो आहे, आख़िर मसइलो किथे आहे? ॾिसो, मसइलो गवर्नेंस जो आहे, विल जो आहे, ऐं फोकस ऑन आउटकम्स जेके बि आहिनि। अनफॉर्चुनेटली असांजी जेका सोसाइटी आहे उहा सॼी एलीट कैप्चर सोसाइटी आहे, ऐं उहा वरी सिंध में मुंहिंजे ख़्याल में वधीक घणी आहे, मां सम्झां थो पियो। सो तंहिंजे करे पाकिस्तान सॼो जेको आहे असां हिक ॿिए में असां विढ़ण में लॻा पिया आहियूं त फलाणे खे एतिरो थो मिले, फलाणे खे एतिरो थो मिले, पर आम ग़रीब माण्हू जेको आहे उहो सॼे मुल्क में सफ़र थो करे। पर सिंध जेको आहे कराची खे छॾे करे उन जा इंडिकेटर्स जेके आहिनि बलोचिस्तान खां बि, मां सम्झां थो पॉवर्टी जे हिसाब सां, एजुकेशन जे हिसाब सां, हेल्थ जे हिसाब सां सिंध जा बलोचिस्तान जा तक पूरे मुल्क में सभिनी खां बिल्कुलु ईअं शाह साहब रिपोर्ट्स बि मौजूदु आहिनि उन हवाले सां जेके असांजे साम्हूं हालतूं आहिनि। जी मां जस्ट टू कंक्लूड इन खे रिकग्नाइज़ करे उनखे एड्रेस करण जी मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त का कोशिशि कोन थी कई वञे, ऐं बिज़नेस एज़ यूजुअल जेको आहे प्लानिंग बि थिए थी पई, ऐं बिज़नेस एज़ यूजुअल जेको आहे अप्रोच भी है। सही। डॉक्टर अयूब साहब क्या कहेंगे आप? बड़ा तफसीली सारा एनालिसिस पेश किया है डॉक्टर साहब असद अली शाह साहब ने, और बताया है कि कहाँ कहाँ मसला है। आप अग्री करते हैं, कुछ ऐड करना चाहेंगे उसमें? नहीं, देखिए इसमें कुछ और चीज़ें हैं जो मेरा ख्याल है बहुत समझनी ज़रूरी हैं इस वक्त। पहले मैं एक चीज़ क्लियर कर दूँ, बेग साहब से आपने सवाल किया था सब्सिडीज़ के बारे में। जी। सिंध बजट में जो सब्सिडीज़ दी गई हैं वो मेंशन किया गया है, वो वीट पर सब्सिडी दी गई है, गंदम पे सब्सिडीज दी गई हैं। वो प्रोविंशियल सब्जेक्ट है फूड सिक्योरिटी, तो गंदम पे सब्सिडीज दी गई हैं। दूसरा ये कि अब जब बजट आने शुरू हुए हैं, सिंध का बजट आज आ गया है, KP का कल आ गया था, पंजाब का बजट असेंबली में पेश नहीं हुआ, लेकिन उसके जो डॉक्यूमेंट्स हैं वो पब्लिक हो चुके हैं।
वो भी सामने आ चुके हैं। तो इसको अगर आप हम कंपैरिजन में जाएं, अभी शाह साहब ने एक चीज़ की तरफ इंडिकेशन दी थी कि सिंध में जो तालीमी हमारे निज़ाम की ख़राबी की तरफ इन्होंने इंडिकेट किया था कि जिसमें सिंध की रैंकिंग जो यकीनी तौर पे बहुत अरसे तक पाकिस्तान बनने के बाद नंबर 1 पे रही है, सबसे टॉप पर रही है, वो डिटेरियोरेट हो गई है। अगर आप तीनों के जो बजट हैं केपी का, सिंध का और पंजाब को कंपेयर करें तो टोटल बजट आउटले के हिसाब से सबसे कम जो खर्चा नज़र आएगा एजुकेशन पर और हेल्थ पर, वो पंजाब में नज़र आ रहा होगा। वो उस रेशो के हिसाब से पंजाब में कम है, सिंध में एक्सपेंडिचर ज़्यादा हैं, उसके बावजूद डिटेरियोरेशन है। पंजाब में कैसे उन्होंने फिर अगर खर्चा कम कर रहे हैं तो किस तरह से उसको मैनेज कर रहे हैं, मैं उस तरफ बाद में आऊँगा। मैं उसको उन्होंने आउटसाइड द बजट एजुकेशन और हेल्थ के लिए कुछ मैनेजमेंट की हुई है जो आउटसाइड द बजट होती है। आई विल डिस्कस लेटर ऑन। लेकिन इस वक्त देखें जो इम्पोर्टेंट चीज़ है वो ये कि जो सूबाई बजट होते हैं ये बेसिकली जो सूबाई सब्जेक्ट हैं, हेल्थ है, वेलफेयर है, लॉ एंड ऑर्डर है, एजुकेशन है, सूबों को इन पर खर्च करना होता है। ये सूबों की रिस्पॉन्सिबिलिटी भी होता है। सूबों को डिफेंस एक्सपेंडिचर का पे खर्च नहीं करना कि डिफेंस एक्सपेंडिचर बढ़ गए हैं। सूबों को एक्सटर्नल बोरोइंग या इंटरेस्ट पेमेंट का वो मसला नहीं है जो डिफॉल्ट का मसला जो फेडरल गवर्नमेंट फेस कर रही है। इनको तो खर्चा इस चीज़ पर करना होता है। यहाँ इस वक्त जो एक चीज़ मुझे पिन पॉइंट करनी ज़रूरी है वो ये कि अगर आप देखेंगे हेल्थ एक्सपेंडिचर का बजट, तो केपी का बजट और सिंध का बजट ऑलमोस्ट इक्वल है। 307 बिलियन यहाँ है, 306 बिलियन वहाँ है जी। दोनों में जो डिफरेंस आ रहा है वो बेसिकली मैं समझता हूँ वो फिलॉसफी का एक डिफरेंस है, दोनों की आइडियोलॉजी का डिफरेंस है। डिफरेंस ये है कि एक पूरी दुनिया में एक इशू 5 साल पहले रेज हुआ था कि हेल्थ इंश्योरेंस स्कीम होनी चाहिए। ये मसला शुरू हुआ था ओबामा की जब हुकूमत थी यूएसए में, तो वहाँ बेसिकली ये मसला शुरू हुआ था कि अमीरों से टैक्स लिया जाए और इंश्योरेंस कराई जाए पूरे मुल्क के आवाम की। तो उसमें ये मसला वहाँ इसलिए बन गया था कि आप ब्लैक अमेरिकन जो हैं उनको बेनिफिट देना चाह रहे हैं। बाद में इंडिया में ये मसला आया तो इंडिया में प्राइवेट सेक्टर का जो उनका रिप्रेजेंटेटिव अदा रहा है फेडरेशन चैम्बर ऑफ कॉमर्स, इंडियन फेडरेशन चैम्बर ऑफ कॉमर्स, उसने इस पर रिपोर्ट बनाई, उसने उनको रिकमेंडेशन दी और इंडिया ने भी ये सिस्टम अडॉप्ट कर लिया। वहाँ ड्यूअल ऑब्जेक्टिव थे। गवर्नमेंट को ये था कि हमारा बजट हेल्थ का कम हो जाएगा, प्राइवेट सेक्टर को ये फ़ायदा था कि प्राइवेट सेक्टर में जो हॉस्पिटल्स थे, फार्मास्यूटिकल कंपनीज थी और इंश्योरेंस कंपनीज थी, उनको प्रॉफिट होना था। पाकिस्तान में लास्ट टाइम पीटीआई की गवर्नमेंट ने हेल्थ कार्ड स्कीम शुरू की जो केपी में की गई, पंजाब में की गई। उन्होंने भी यही बेसिकली कैपिटलिज्म की फिलॉसफी है कि अमीरों से लेकर के आपको हर चीज़ प्राइवेट करनी है तो प्राइवेट होनी चाहिए। लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी की एक आइडियालॉजी है और अब से नहीं, ये 70 से जुल्फ़िकार अली भुट्टो के वक्त से एक फिलॉसफी है कि ये चीज़ें ये गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी है। हेल्थ प्रोवाइड करना है, हेल्थ फैसिलिटीज़ देना गवर्नमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी है। तो यहाँ आप देखें सिंध गवर्नमेंट ने क्लियर कट मना किया। इन्होंने कहा हम खुद हॉस्पिटल पे खर्च करेंगे, हॉस्पिटल बनवा भी रहे हैं कराची में भी और दूसरे शहरों में भी। हॉस्पिटल पे हम खर्च करेंगे, हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है, सबका इलाज जो होगा वो गवर्नमेंट रिस्पॉन्सिबल है, वो प्रोवाइड करेगी। तो यहाँ हेल्थ कार्ड की स्कीम शुरू नहीं की गई। पंजाब में और केपी में जो हेल्थ एक्सपेंडिचर किए गए हैं, केपी का देखें हेल्थ एक्सपेंडिचर, केपी का टोटल बजट का साइड 1.3 के करीब है जो आउटले है, सिंध का 1.7 आउटले है। लेकिन अगर आप हेल्थ बजट देखें तो दोनों का इक्वल नजर आएगा। द रीजन इज के केपी ने जो पेमेंट की है वो हेल्थ कार्ड स्कीम के प्रीमियम की पेमेंट की है। सही। वो एक बड़ा अमाउंट पे किया गया है, तो ये चीज़ जहन में रखनी होगी। ठीक है साहब, पॉइंट टेकन। महफूज़ साहब छा चवंदो जेका ॻाल्हि हू कनि पिया ऐं गॾो गॾु ॾाढी अहम ॻाल्हियूं कुझु शाह साहब बि कयूं, डॉक्टर अयूब साहब बि ॿुधायूं। असां वटि अलमी इहो आहे त असीं पैसा रखूं था, पैसा वधायूं बि था, उनजो बि को क्वालिटी ते को फ़र्क़ु नथो पवे। असीं पैसा रखूं था, हर साल ॾिसूं था तरक़ियाती बजट लैप्स थी वेंदी आहे छाकाणि त उहो इस्तेमालु न थींदी आहे। जहिड़ी क़िस्म जी हालतुनि में असीं गुज़ारो कयूं पिया त पोइ सिंध या असीं पूरे जेकॾहिं मुल्क जी बि ॻाल्हि कयूं त हीउ केॾो वॾो अलमियो आहे तरक़ियाती बजट हुजे उहे लैप्स थी वञनि, असीं शयुनि जे लाइ पैसा रखूं ऐं उनजी क्वालिटी न सुधारे सघूं, पैसा वधायूं, इन ते छा चवंदो? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त शाह साहिब जेकी ॻाल्हि चई त स्टेटस को जेको असांजो आहे उहो मेंटेन थींदो थो अचे। हाणे उन में क्वालिटी सर्विसिस जेकी आहे या क्वालिटीज़ ऑफ डिफरेंट सेक्टर, मिसाल तौर ते HR क्वालिटी आहे असांजो सिंध जी जेकी आहे उहा सॼी पाकिस्तान खां वधीक घटि आहे। माना हेल्थ जी अगरि असां ॻाल्हि कयूं था या असां एजुकेशन जी ॻाल्हि था कयूं या असां इवन एग्रीकल्चर जी ॻाल्हि था कयूं, मज़े जी ॻाल्हि इहा आहे त सिंध में
सवाइ एग्रीकल्चर जी ॿी का कराची खे छॾे सवाइ एग्रीकल्चर जी ॿी का ज़रा मुआशी कोन्हे ज़ाहिर पर सही उन ते बि कंहिं क़िस्म जो जेको आहे उहो को प्रॉपर पॉलिसी कोन्हे अॼु ताईं असां वटि इरिगेशन जी पॉलिसी कोन अची सघी आहे त उन खे जेके कैनाल्स जेके आहिनि असांखे प्रॉपर तरीक़े सां पाणी नथा पहुचाइनि ऐं शायदि दुनिया में यकीननि वॾो सिस्टम त आहे पर सभिनि खां घटि एफिशिएंट सिस्टम आहे लॉसिस असांजा जेके आहिनि तमामु घणा आहिनि ऐं जेके आउटपुट्स आहिनि उहो पर एकड़ यील्ड तमामु घटि आहिनि पाणी जी जेकी यूज़ेज थिए थी तमामु घणी आहे हाणे रुगो मूं इहो हिकिड़ो हिसाबु कयो पिए त डेवलपमेंट बजट 459 बिलियन जो आहे गवर्नमेंट एक्सपेंडिचर 147 बिलियन जा हेल्थ जेको आहे 219 बिलियन उनखां पोइ 326 बिलियन जेको आहे उहो एजुकेशन जा आहिनि उनखां पोइ तव्हांजा वाटर एंड सिवरेज जा 224 टोटल 1.4 ट्रिलियन त इहे था थी वञनि बाक़ी पोइ तव्हां वटि मुफ़्त का गुंजाइश बि कोन्हे न यानी सिर्फ़ु तव्हां वटि 300 अरब रुपया आहिनि जंहिंसां तव्हां का ॿियूं शयूं करे सघो त हक़ीक़त इहा आहे त असांजो पंहिंजो छाजे करे जो रेवेन्यू बेस आहे जेको फेडरल गवर्नमेंट कयो आहे 6,000 बिलियन मां वधाए करे 9,000 बिलियन कयो आहे जेको मां नथो सम्झां त तव्हां एतिरो ओवर बर्डन जेके टैक्स सिस्टम्स आहिनि जंहिंजा जेके मल्टीपल टैक्स आहिनि ऐं टैक्स जे मथां टैक्सिस आहिनि त उन खां पोइ तव्हां वटि का अहिड़ी गुंजाइश मौजूदु कोन्हे त हाणे सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो रहिजी थो वञे हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त असांजो जेको सर्विसिस जो जेकी सोच आहे या जेकी क्वालिटी आहे मां सम्झां थो त उहा पहिरीं त उनखे तयन करिणो पवंदो त गवर्नमेंट ऐं जेके पॉलिटिकल पार्टीज़ ऐं जेके असेंबलीज़ जेके हलाइनि थियूं उहे इहो तयन कनि त माण्हुनि खे अहिड़े ई बदतर सूरत हाल में रखिणो आहे छाजे करे हिन में बदतर सूरत हाल ई रहंदी सही हिन में को असां न ई जेको आहे उहो थाईलैंड ठही वेंदासीं न ई हांगकांग ठही वेंदासीं न असां बांग्लादेश मतिलबु त असांजा वॾो त अलमियो इहो आहे त जेकी शइ असां सभिनि खां वधीक प्रोग्रेसिव हुई कंहिं ज़माने में उहा यानी कि सिंध जे हवाले खे असां ॻाल्हि था कयूं त उहा अॼु बदतरीन सूरत हाल जो शिकार आहे हाणे उन जा अलमिया इहे आहिनि त करप्शन आहे जीअं मूं तव्हांखे चयो HR आहे हे जेके लैब्स जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं उन लैब्स जूं ॻाल्हियूं इन करे थियनि थियूं त करप्शन जे करे पोइ कमु नथा कनि पोइ उहे शयूं डेवलप नथियूं थियनि ऐं इन जे अंदरि वर्ल्ड बैंक जा कई प्रोजेक्ट्स तव्हां ॾिसंदो जेके फेलियर ऑफ द लाइन ऑफ द फेलियर ऑफ द प्रोजेक्ट सिंध खे चवंदा आहिनि त हिते जेको आहे उहो हिकिड़े क़िस्म जो जेको आहे न उहो क़ब्रिस्तान आहे प्रोजेक्ट्स जो त अलमियो आहे मां सम्झां थो त हिकिड़ी त इहा शइ सोचणु घुरिजे त असां वटि जॾहिं रिसोर्सिस बि कोन्हनि त असां जेके रिसोर्सिस आहिनि उनखे असां सुठे सुघड़ तरीक़े सां त इस्तेमालु कयूं न उन्हनि खे बि असां बेदरेग इस्तेमालु था कयूं ऐं बेदरेग इस्तेमालु थियण सां उहे रिज़ल्ट्स नथा मिलनि त मूंखे ख़बर न आहे त हिन बजट जे जेके एलोकेशन्स थियल आहिनि जेके एग्रीकल्चर ते तव्हां ख़ासि तौर ते ॾिसो हाणे एग्रीकल्चर तव्हांजो दुनिया एग्रीकल्चर जी जेकी आहे उहो हिकिड़ी रिफाइन एग्रीकल्चर ते ऐं जेको आहे प्रिसाइज़ एग्रीकल्चर ते मॉडर्न एग्रीकल्चर खे त पोयां छॾे विया मैकेनाइज़ एग्रीकल्चर खे पोयां छॾे विया तव्हांखे वैल्यू एडिशन आहे ई कोन तव्हां वटि इंडस्ट्रीज़ कोन्हनि जेके उन्हनि खे प्रोसेस करे सघनि तव्हां यानी उछलाए करे मार्केट में उछलायो था ऐं तव्हांजूं एक्सपोर्ट किथे अगरि फेडरल लेवल ते असां ॾिसूं त इहे 25-26 बिलियन ते तव्हांजूं एक्सपोर्ट्स बि थियूं आहिनि त आउटले ओवरऑल अचे इकनॉमी जो ॾिसूं या ॾिसूं त ॾाढो दिलि बर्दाश्त वारो आहे त मां सम्झां थो त हीअ सॼियूं शयूं जेसीं ताईं इरादा न कया वेंदा तेसीं ताईं हीअ शयूं ईअं लॻे थो त सॼी क़ौम सुती पई आहे सॼा सियासतदान सुता पिया आहिनि सॼियूं पार्टियूं सुतियूं पियूं आहिनि ऐं असां मजबूर थी विया आहियूं छाजे करे असां वटि को ॿी राह न आहे पोइ असांखे सोल्यूशन ॾियण जे लाइ असांजे लाइ को कमु करण जे लाइ तयारु न आहे दैट इज़ द प्रॉब्लम ठीकु महफ़ूज़ साहिबु मां बिल्कुलु सही पिया चओ ज़ाहिर आहे उहो सिलसिलो जेको हलंदो अचे पियो उहो ई कंटिन्यू आहे शाह साहिबु छा हुन में एड करणु चाहींदो हिकु विश लिस्ट नज़र अचे पई विदाउट एनी डीप थिंकिंग और डीप प्लैनिंग ऐं जेका जीअं महफ़ूज़ साहिबु हुनखे वधीक एलिब्रेट कयो त असीं बसि अॻियां वधंदा पिया वञूं का ईअं ई सिचुएशन हलंदी तायुनि ॾाढो इम्पॉर्टेंट थी पियो आहे करिणो पवंदो त ईअं ई रखिणो आहे या मामलनि खे चेंज करिणो आहे न मां महफ़ूज़ साहब जी जेका ॻाल्हि आहे उनखे थोरो अॻिते वधाईंदुसि बिल्कुलु मां बि उहा ई ॻाल्हि पियो कयां त तव्हां ॾिसो त असल में जेके रिसोर्सिस आहिनि सूबनि ॾे पंहिंजो 9th NFC जेका 2009 में थी उनखां पोइ ठीकु ठाकु रिसोर्सिस वधी आहिनि ऐं फेडरल गवर्नमेंट जेका आहे वाक़ई बैंकरप्ट थी वई आहे जेको NFC में छो ज़ाहिर आहे मां बि जॾहिं विञाणे जो वज़ीर हुउसि या मुशीर हुउसि त उन ते काफ़ी कमु कयो ऐं हमेशह कोशिशि कई त सूबनि ॾे ट्रांसफर थियणु खपे पैसो छाजे लाइ जो ह्यूमन डेवलपमेंट जेको आहे कंहिं बि मुल्क जे लाइ सूबे जे लाइ
या ऑर्गेनाइजेशन जे लाइ सभिनी खां इम्पोर्टेंट रिसोर्स जेको आहे उहो ह्यूमन रिसोर्स आहे। ऐं ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट ऐं इकोनॉमिक डेवलपमेंट जेका आहे एक्चुअली सूबनि जे थ्रू थियण बि खपे। पर अनफॉर्चुनेटली जेको इहो ट्रांसफर थियो आहे सूबनि जेको आहे उन्हनि बि ओतिरी इनएफिशिएंसी ॾेखारी आहे ऐं फेडरल गवर्नमेंट बि पंहिंजा महकमा घटाया कोन्हनि। तव्हां ॾिसो न त मां इहो एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां त दुनिया जी वॾे में वॾी जेका इकोनॉमी आहे अमेरिका, उते उन्हनि जी कैबिनेट जेका आहे उहो 12 वज़ीर प्रेसिडेंट सां गॾु या 14 वज़ीर हूंदा आहिनि। असां वटि फेडरल गवर्नमेंट में 50 वज़ीर आहिनि, सूबनि में बि 30 40 वज़ीर ऐं स्पेशल असिस्टेंट्स आहिनि, वरी सेक्रेटरीज़ आहिनि। हिकिड़ी फ़ौज आहे हुकूमत में क्लर्क्स जी हिन डिजिटल दौर में। उहो सर्विस डिलीवरी जी ॻाल्हि पे कई महफूज़ साहब। सो मसइलो इहो आहे त असां बजट जेका आहे उहो छा था कयूं, उन में माण्हू आहिनि असां वटि 70-80% अनफॉर्चुनेटली उहे उन्हनि जी न अकाउंटेबिलिटी आहे न स्किल आहे, जेके सरकार में आहिनि न उहे कमु कनि था, न वरी उन्हनि खां कोई पुछो थो वञे। सो मां हाणे एग्ज़ाम्पल ॾियां तव्हांखे जेको आहे सभिनी खां इम्पोर्टेंट तालीम जी जीअं ॻाल्हि थी जी। हाणे तालीम खे तव्हां ॾिसो, उन ई शोबे में हिकिड़ो मॉडल आहे पंजाब में पंजाब एजुकेशन फाउंडेशन आहे, सिंध में सिंध एजुकेशन फाउंडेशन आहे। इहो पब्लिक सेक्टर जो पैसो आहे, पर उहो प्राइवेट सेक्टर स्कूल्स खे सब्सिडी ॾियनि था बेस्ड ऑन आउटकम्स, लर्निंग आउटकम्स। त उन में तव्हां ॾिसो त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा हिन महिल 6-6.5 लख ॿार था पढ़नि ऐं स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जेका आहे उन में वधि में वधि मां सम्झां थो 25-30 लख ॿार हूंदा। सो 6-7 टाइम्स खां वधीक कोन हूंदा। पर उते पर ॿार जेको कॉस्ट थी अचे उहो 5000 रुपया थी अचे ऐं सिंध एजुकेशन फाउंडेशन जी 1000 रुपयो थी अचे। आहे पब्लिक सेक्टर ई फाइनेंस थो करे, पर छा आहे जो उहो आउटकम बेस आहे। मां पाण इन ते स्टडी कई हुई ऐं असां एग्ज़ामिन कयोसीं, IBA खां टेस्ट कराया त सिंध एजुकेशन फाउंडेशन जा ॿार जेके आहिनि उहे टेस्ट में 100 में 50 मार्कूं पिया हासिल कयूं, लैंग्वेज में, मैथमेटिक्स में, ऐं स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट जा ॿार जेके आहिनि उहे 20 मार्कूं था वठनि। उहा हाणे जेका ताज़ी जेका IBA टेस्ट थी आहे उहा बि तव्हांखे ज़रूर यादि हूंदी। बिल्कुलु। सो ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको आहे, जेको बजट थिए थी, हाणे उस्ताद जी जेका पघार आहे एजुकेशन डिपार्टमेंट में उहो ₹1 लख खां वधीक एवरेज थी वेंदी आहे हाणे, 15% इंक्रीज़। ऐं उहे घणो करे न पढ़ाइनि था, न कोई उन्हनि खां पुछे थो, न कोई उते अकाउंटेबिलिटी आहे। उहो ई सिंध हुकूमत जो अदारो आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन। उते जेको आहे पर ॿार सब्सिडी जेको आहे 1200 रुपया ॾियनि था ऐं उहे प्राइवेट सेक्टर में 25,000 जी ॻाल्हि पई थिए। उन खां घटि में बि जेके उस्ताद आहिनि उहे बहितर था पढ़ाइनि। छाजे लाइ जो उते पुछा ॻाछा आहे, उते मैनेजमेंट आहे, अकाउंट गवर्नमेंट जेका आहे SCF पैसा तॾहिं थी थिए जॾहिं उते आउटकम्स आहिनि। मसइलो इहो ई आहे त असां जेको आहे गवर्नेंस आउटकम बेस न आहे ऐं उन ते न का पुछा गुछा बि कोन्हे। असां इहे शयूं जेको आहे न, तंहिंजे करे असांजा आउटकम्स बहितर कोन थींदा, न तालीम में थींदा, न पंहिंजो हेल्थ में थींदा, न एग्रीकल्चर में थींदा। सही सही, बिल्कुल सही। डॉक्टर ईब साहब, आउटकम बेस्ड गवर्नेंस की बात की शाह साहब ने, और वो कहते हैं कि जब तक हम आउटकम की तरफ नहीं सीरियस होंगे, रिजल्ट्स हमारे सामने यही होंगे। बिल्कुल जी, मैं एग्री करता हूँ। शाह साहब ने बिल्कुल सही बात की है, पिन पॉइंट किया है इस चीज़ को। ये क्राइसिस है हमारी गवर्नेंस का, और ख़ास तौर पे ये बात अपनी जगह बहुत अहम है कि 18th अमेंडमेंट या 9th NSC अवार्ड जो हुआ था, उसके बाद सूबों के पास बहुत वाफिर रिसोर्सेज आ गए थे, फिनेंशियल रिसोर्सेज, और उसके बाद मेरा नहीं ख्याल कि वहाँ डेवलपमेंट नहीं होनी चाहिए थी या गवर्नेंस में इम्प्रूवमेंट नहीं होनी चाहिए थी। इवन मैं डेफिसिट फिनेंसिंग की बात करता हूँ। अभी जो बजट आए हैं उसमें अगर कि सिंध का डेफिसिट है, लेकिन वो नेग्लिजिबल है, बहुत ज़्यादा बड़ा फिगर नहीं है डेफिसिट का। KP में 0 डेफिसिट है। KP ने क्या बैलेंस बजट दिया है, जितने उनके रिसोर्सेज हैं उतने ही खर्चे हैं। इस मरतबा उन्होंने 0 डेफिसिट शो किया है। हिस्ट्री में पाकिस्तान की 3 मरतबा ऐसा हुआ है कि बैलेंस बजट आया है। 2 मरतबा तो महबूबुल हक साहब थे जब,
3 मरतबा हुआ है, लेकिन अदरवाइज हमारा डेफिसिट होता रहा है। लेकिन फेडरल गवर्नमेंट के मसाइल बिल्कुल डिफरेंट हैं। सही। पंजाब ने जो किया है हेल्थ में और एजुकेशन में, देखें 2017 में पाकिस्तान की पार्लियामेंट ने एक लॉ लेजिस्लेट किया था, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप एक्ट। फरवरी 2017 में ये लेजिस्लेट हुआ था। अगरचे इस पर प्लान जो बनाया गया था वो 1993 में, जब केयर टेकर प्राइम मिनिस्टर मोइन कुरैशी थे, उन्होंने अनाउंस किया था। लेकिन अनफॉर्चुनेटली लॉ 2017 में था। इसमें ये कहा गया था क्योंकि गवर्नमेंट के पास फिस्कल स्पेस नहीं है, गवर्नमेंट मजीद अखराजात नहीं कर सकती, बहुत सारे इंफ्रास्ट्रक्चर के डेवलपमेंट से लगाकर, जिसमें एजुकेशन और हेल्थ भी शामिल है, गवर्नमेंट नहीं कर सकती, चाहे वो सूबाई गवर्नमेंट हो या वफाकी गवर्नमेंट हो। तो इसमें प्राइवेट सेक्टर की पार्टिसिपेशन ज़रूरी है। इस वक्त मुझे अच्छा लगा कि पंजाब गवर्नमेंट ने अपने बजट में फंड मुख्तिस किए हैं, फंड रखे हैं, प्रोवाइड किए हैं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पे जो प्रोजेक्ट आएंगे, इंफ्रास्ट्रक्चर से रिलेटेड, हेल्थ से रिलेटेड और एजुकेशन से रिलेटेड। और जब पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के तहत कोई प्रोजेक्ट होता है तो क्योंकि उसकी जो प्राइसिंग होती है वो नहीं बढ़ाई जा सकती। प्राइस जो होती है, जैसे स्कूल हैं, कॉलेज हैं, उसमें फीस ज़्यादा प्राइवेट सेक्टर चार्ज नहीं कर सकता, लेकिन प्राइवेट सेक्टर का मोटिव क्योंकि प्रॉफिटेबिलिटी होता है, तो उसके लिए गवर्नमेंट एक वायबिलिटी गैप फंड क्रिएट करती है। जो वायबिलिटी गैप फंड का मतलब है कि गवर्नमेंट कुछ रिसोर्सेज प्रोवाइड करती है ताकि उसकी प्रॉफिटेबिलिटी या रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट प्राइवेट सेक्टर का वो रिक्वायर्ड रिटर्न के इक्वल हो जाए। ठीक। पंजाब ने वायबिलिटी गैप फंड के लिए और पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप के लिए फंड प्रोवाइड किए हैं। मैं हैरान इस बात पर हूँ कि पाकिस्तान का सबसे बड़ा इंडस्ट्रियल सिटी सिंध के पास है। फॉर्चुनेटली बड़ी खुशकिस्मती की बात है, यहाँ इंडस्ट्रियलिस्ट भी हैं, यहाँ प्राइवेट सेक्टर भी बहुत बड़ा है। वो काम जो पंजाब गवर्नमेंट ने किया है वो यहाँ भी होना चाहिए था। डेवलपमेंट जो गवर्नेंस की कर रहे हैं, आउटकम की बात कर रहे हैं कि आउटकम बेस्ड परफॉर्मेंस होनी चाहिए, उसके लिए ज़रूरी है प्राइवेट सेक्टर को लाएं। और अब जबकि अब तो आपके कॉन्स्टिट्यूशन में अमेंडमेंट कर दी गई है, लॉ लेजिस्लेट कर दिया गया है, तो आप प्राइवेट सेक्टर सिंध में के पास, सिंध को बहुत बड़ा एडवांटेज है ये कि पाकिस्तान का जो बड़ा प्राइवेट सेक्टर है वो सिंध के पास है। प्राइवेट सेक्टर को पार्टिसिपेशन कराएं, इंडस्ट्रियलिस्ट को साथ में लाएं, बजट्स में नहीं बल्कि आउटसाइड द बजट आप बहुत सारे काम कर सकते हैं। ठीक, बिल्कुल डॉक्टर साहब आप सही कह रहे हैं कि होना चाहिए था, नाजिया इस पे मैं हो थोड़ा सकता है। जी शाह साहब बैठ के हो। इस जी शाह पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त ही जेको कॉन्सेप्ट आहे सिंध एजुकेशन फाउंडेशन ऐं पंजाब एजुकेशन फाउंडेशन, ये दुनिया जा वॾे में वॾा एजुकेशन सेक्टर में पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप फ्रेमवर्क्स आहिनि, ऑलरेडी एग्ज़िस्ट कनि था। ऐं ॿी ॻाल्हि त सिंध एक्चुअली वॉज अ पॉइनियर इन पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। जेको 2010 एक्ट जेको आहे न पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जो, वो सिंध कयो आहे ऐं सिंध प्रोजेक्ट्स भी कया आहिनि। हिन महिल ताईं इन ॻाल्हि में सिंध सभिनी सूबनि खां पाकिस्तान खां बि अॻिते थो। 2010 का एक्ट ही डॉक्टर साहब वही इन्होंने हर जगह पर फॉलो किया है। अच्छा, उन खां पहिरियों मां वञा त सभिनी खां पाकिस्तान में वॾो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप उहो सिंध कयो। थर प्रोजेक्ट जेको अथव सिंध एंग्रो कोल माइनिंग कंपनी, जंहिंजो मां कंपनी जो पहिरियों चेयरमैन भी मां हुयुसि ऐं थर कोल बोर्ड जो मां मेंबर भी हुयुसि। सो जंहिं ते को इशू भी कोन आयो त उहो थर जो जेको डेवलपमेंट थिए पई, अनफॉर्चुनेटली उहो असां डिले कयोसीं। जेकॾहिं असां थर खे पहिरियों डेवलप कयूं आहे 10 साल, त पाकिस्तान जो जेको एनर्जी क्राइसिस भी एतिरो न हुजे आहे। ठीक, शाह साहब मां दुरुस्त चयो, महफूज़ साहब छा चवंदो जी मां इहो चवंदुसि त इन जे बावजूद त सिंध ये मॉडल्स क्या आहिनि, पर उन ते असांजो फोकस घटि आहे। तमामु थोरो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप कयो थो वञे। इहो ई करणु खपे पंहिंजो हेल्थ में भी, एजुकेशन में भी ऐं ॿियनि सेक्टर्स में भी। ठीक 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 शाह साहब, पॉइंट टेकन। वे फॉरवर्ड हू ॿुधाइनि पिया त ही थियणु खपे। असीं पायनियर हुआसीं, ट्रेंड सेटर्स हुआसीं, इन खां पोइ अलाए किथे रहिजी वियासीं, ॿिया अॻियां निकिरी विया। मां बिज़नेस कयां थो ऐं काफ़ी सोशल कम बि कयां थो ऐं ॾिसां थो हिकु वॾो प्रॉब्लम असां वटि इहा, असांजी ब्यूरोक्रेसी जेकी आहे उहा बिल्कुलु ई बेकार ऐं नकार आहे ऐं कोऑर्डिनेशन कंप्लीट न आहे। न कंहिं बि माना असांजो जेको पॉलिटिशियंस खां वठी करे, ब्यूरोक्रेसी खां वठी करे ऐं पोइ बिज़नेसमैन खां वठी करे ऐं पोइ जेके कंज्यूमर्स आहिनि या जेको आवाम आहे, उन में को बि कॉम्परेशन न आहे। हर को हिक ॿिए जे ख़िलाफ़ु कमु थो करे
ऐं तव्हां अगरि इहे शइ KPK में वञी ॾिसो त KPK में सॼी गवर्नमेंट माण्हुनि खे सपोर्ट करण जे लाइ बीठी हूंदी आहे, सॼी जुडिशरी माण्हुनि खे सपोर्ट करण जे लाइ बीठी हूंदी आहे, पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजी फैसिलिटी करण जे लाइ, सिस्टम खे हलाइण जे लाइ हर को उन शइ खे ओन कंदो आहे। असां वटि प्रॉब्लम इहा आहे जो हर को माण्हू उन शइ खे डिसओन थो करे, हर को माण्हू उन शइ खे हिकिड़ी जेको आहे उहो हिकिड़ी सम्झे थो त हीउ मुंहिंजे लाइ कमाइण जो ज़रियो या मुंहिंजी ताक़त जे मुज़ाहिर जो ज़रियो आहे। अहिड़े क़िस्म हाणे अहिड़े क़िस्म जो जेके शयूं डेवलप थियनि थियूं त उन सां तव्हांजी नेगेटिव एलिमेंट्स इलाही था डेवलप, जॾहिं नेगेटिव एलिमेंट्स डेवलप थियनि था त माण्हुनि खे अटैचमेंट ई कोन थी थियनि। सिंध जे माण्हुनि खे सिंधी जी ॻाल्हि त कनि त था, सिंध मां ऐं सिंध धरती ऐं इहे ॻाल्हियूं ॿुधूं त था, पर हक़ीक़त इहा आहे त प्रैक्टिकली मां सिंध जे माण्हुनि खे घटि अटैचमेंट ॾिसां थो, जंहिंमें ब्यूरोक्रेसी जो तमामु वॾो हिकिड़ो किरदारु आहे। त ब्यूरोक्रेट्स बिल्कुलु हिकिड़ो दुश्मन थी करे माण्हुनि खे ॾिसनि था ऐं उन्हनि शयुनि खे डेवलप नथा थियण ॾियनि, उन्हनि प्रोजेक्ट खे अचणु कोन था ॾियनि। त इहो हिकिड़ो फिनोमिना आहे या मां सम्झां थो साइकी आहे, नेशन जी साइकी आहे। पर आवाम जी बि ॼाणायो त अटैचमेंट घटि आहे या अवेयरनेस जो तालुक बि आहे? ॾिसो अवेयरनेस बि इहा न, आवाम पुछे कोन थी। सही, जी शाह साहब ॻाल्हि कई त का अकाउंटेबिलिटी कोन्हे, आवाम जी तरफ़ का अकाउंटेबिलिटी कोन्हे। असां ॿियनि सूबनि में वञूं था त आवाम अकाउंटेबल करे थी सभिनी खे, आवाम पुछे थी त तव्हां हीअ शइ ईअं छो था कयो। असां वटि बदकिस्मती सां या शायदि मां पीपल्स पार्टी खे इन शइ जो इल्ज़ाम ॾींदुसि त हू काफ़ी अरसे खां हिन जेको आहे उहो सूबे ते मुसलत आहे या मतिलबु माण्हू ई वोट ॾियनि था, जेको बि कंदा, सियासी गुफ़्तगू नथो करे सघां, पर इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे त असां वटि जेके गवर्नमेंट्स अचनि थियूं उहे माण्हुनि खे बिल्कुलु बि जेको आहे उन सां न प्यारु कनि थियूं ऐं न उन्हनि जी भले जूं सोचनि थियूं। जॾहिं हिकिड़ो भले जो ई न सोचंदो त पोइ इहे सॼा एलिमेंट्स जेके आहिनि उहे बेकार थी था। मां सम्झां थो त सिंध में जेतिरो बिज़नेस करणु ॾुखियो आहे, सिंध में जेतिरो कमु करणु ॾुखियो आहे, सिंध जी जेकी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे, सिंध में जेको अहिड़ी क़िस्म जा एलिमेंट्स आहिनि जंहिंमें तव्हां जेको आहे उहो पंहिंजो पाण खे हॉस्टाइल फील था कयो, इहे तमामु घणा। दैट इज़ द प्रॉब्लम। सही डॉक्टर साहब, फाइनल कमेंट मुंहिंजो। डॉक्टर अयूब साहब। जी मैं जी आपका क्वेश्चन। जी डॉक्टर साहब कोई कमेंट लूंगी आपका। जी देखिए बिल्कुल है, वे फॉरवर्ड पे हमें आना चाहिए और इसमें मैं समझ रहा हूँ महफूज साहब ने भी जो बातें की वो जो भी प्रॉब्लम है सिंध की जो है बिल्कुल सही उन्होंने इंडिकेट तो किया है, लेकिन वे फॉरवर्ड में ये है कि इसके लिए हमारी जो जहाँ लैकिंग नज़र आ रही है वो है कोऑर्डिनेशन से मेरा मतलब ये है कि जो स्टेक होल्डर है इकोनॉमी के, उसमें सूबे के लेवल पर भी हमें इंडस्ट्री को, प्राइवेट सेक्टर को अब साथ बिठाएं। ठीक, बहुत अच्छी बात शाह साहब ने कहा, 2010 में पायनियर थे हम, लेकिन अब बजट में मुख्तस नहीं किया गया। आप बजट में नहीं, पायनियर तो थे, लेकिन इस वक्त जो सूरत हाल है मेरा ख्याल है कि आउटस्टैट दी बजट भी हमें अब जा कर के डेवलपमेंट के लिए और जो दूसरे गवर्नेंस है हेल्थ की और एजुकेशन की, हमें अब प्राइवेट सेक्टर को एक्टिवली पार्टिसिपेट कराना होगा, साथ बैठना होगा और इसके लिए हमें बहुत अच्छी एक्टिव किस्म की कोऑर्डिनेशन की ज़रूरत है। ठीक मूं वटि अञा 1 मिंट आहे। शाह साहब अवां छा चवंदो? मां इहो छड़ो चवंदुसि त सिंध में डॉक्टर साहब खे मां ॿुधायां त आहे एलोकेशन BGF जी, पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी, पर ज़ाहिर आहे तमामु घटि आहे, शायदि नज़र बि कोन थी अचे। ॿियो मां फाइनल कॉमेंट इहो चवंदुसि त जेको डॉक्टर अयूब साहब हाईलाइट कयो न त ही हेल्थ कार्ड वारी जेका स्कीम आहे जंहिंजे करे बजट उन्हनि जी एलोकेशन हेल्थ में वधी आहे काफ़ी, KP में भी ऐं पंजाब में भी, मां सम्झां थो इहा तमामु सुठी स्कीम आहे। आई डोंट नो वाए असां हुनखे एक्सेप्ट नथा कयूं। उन में छा आहे जो हर ग़रीब माण्हू खे 10 लाख रुपए जी जेका आहे पंहिंजो हेल्थ स्कीम, बीमारी थिए थी या माण्हू हिते बीमार थियनि था त वीचारा घर पंहिंजो विकिणी था छॾनि एंड दे डाई, उन्हनि खे कुझु नथो मिले ऐं पब्लिक हॉस्पिटल्स में उहा सर्विस मिली नथी सघे। सो इट्स अगेन इट विल बी अ पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप। त गवर्नमेंट जेको आहे प्रीमियम ॾींदी ऐं प्राइवेट या इंश्योरेंस कंपनीज़ विल मेक श्योर त उन्हनि खे उहा सर्विस जेका आहे हॉस्पिटलाइज़ेशन या हेल्थ सर्विस मिली वञनि। त इहो मुंहिंजे ख़्याल में रिकंसिडर करणु खपे सिंध गवर्नमेंट खे। ऐं असुल मसइलो जेको आहे न उहो जीअं मां चयो त देयर हैज़ टू बी अकाउंटेबिलिटी फॉर आउटकम्स, ऐं उहो तॾहिं तेसिताणी न ईंदो जेसिताणी असांजा माण्हू जेके आहिनि उहे होशियार न थींदा। अल्टीमेटली माण्हू ई सिलेक्ट था कनि न असांजा पॉलिटिशियंस एंड पॉलिटिशियंस एंड पोस्ट दी ब्यूरोक्रेट्स। सो ब्यूरोक्रेट्स खे बिल्कुलु ब्लेम अचे थो, पर ब्यूरोक्रेट्स जॾहिं उहे सिलेक्ट थींदा या उन्हनि खे पोस्टिंग मिलंदियूं जेके इनकॉम्पिटेंट आहिनि
या जेको मुंहिंजो माण्हू आहे असां वटि इहो आहे त हीउ फलाणे जो माण्हू आहे फलाणे जो माण्हू आहे। मेरिट बेस जेको आहे अपॉइंटमेंट्स न थींदियूं त उहे ई ब्यूरोक्रेट्स जेके आहिनि पोस्टिंग ते हूंदा आहिनि जेके इनकॉम्पिटेंट हूंदा आहिनि ऐं छड़ो चमचागिरी कंदा आहिनि। सिंधी में जेको आहे ॿियो को वर्ड उन लाइ आहे कोन। ठीक शाह साहब, पॉइंट टेकन है। तमाम नाज़रीन डिटेल्ड कचहरी थी है, गुफ्तगू थी है, तजुर्बे मां ॿुधो, वे फॉरवर्ड से भी असीं ॻाल्हायो आहे, जेके प्रॉब्लम्स आहिनि उन ते भी तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी है। ज़रूर उन मां तव्हां भी फ़ाइदो वरितो हूंदो, ॻाल्हियुनि मां खोड़ कुछ अव्हां खे भी चइजे त फूड फॉर थॉट ज़रूर मिलियो हूंदो अॼु के प्रोग्राम मां। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूर आगाह कजो। हिकु भेरो ॿीहर असीं सभिनी खे जेके अॼु हिते मौजूदु हुआ गेस्ट उन्हनि खे महिरबानी भी चवंदासीं। महफूज़ उरसाणी साहब अॼु कराची स्टूडियो में वक़्तु कढियो, असद अली शाह साहब, डॉक्टर अयूब महर साहब, कुछ देर लाइ मिर्ज़ा इख्तियार बेग साहब असांजो प्रोग्राम में गॾु हुआ। उन सभिनी खे मां ॿुधो, पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी जल्द अवां सां मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।